बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दर्जो 9 इस्लामियात हिस्सो 3 आहे, जंहिंजो उनवान आहे मौज़ूआती मुतालो क़ुरान मजीद, जंहिंमें असां पढ़ंदासीं तारुफ़, हिफ़ाज़त ऐं फ़ज़ाइल। सभ खां पहिरियां असां तारुफ़ पढ़ंदासीं। अल्लाह तबारक व ताला इंसान खे पैदा कयो ऐं उन जी जिस्मानी ऐं फ़ितरी घुर्जूं पूरियूं करण लाइ मादी वसाइल पैदा कया ऐं उन सां गॾोगॾु उन जे ज़हन ऐं रूह जी रहनुमाईअ लाइ बि बंदोबस्तु कयो। ख़ुदि इंसान में ख़ैर ऐं शर जे विच में फ़र्क़ु करण जी सलाहियत ऐं ज़मीर जो आवाज़ अता फ़रमायो। उन खां अलावा अल्लाह ताला इंसान जी कामयाबी ऐं रहनुमाईअ लाइ नबी मोकिलिया ऐं उन्हनि ते किताब नाज़िल फ़रमाया। असांजो नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो आख़िरी नबी आहे। अल्लाह ताला पाण करीम जिन ते क़ुरान मजीद नाज़िल कयो। क़ुरान मजीद अल्लाह ताला जो आख़िरी किताब आहे, जेको अॻिए आसमानी किताबनि जी तस्दीक़ करण सां गॾोगॾु सभिनी इंसाननि लाइ हिदायत ऐं रहनुमाईअ जो दाइमी ज़रियो आहे। अल्लाह ताला उम्मतिन लाइ नबी बि मोकिलिया ऐं उन्हनि मां किन ते किताब बि नाज़िल कया, पर उन्हनि नबियुनि जी तालीमात ऐं उन्हनि ते नाज़िल थियल किताब पंहिंजी असली हालत में महफ़ूज़ न रहिया आहिनि। अल्लाह ताला जो फ़रमान आहे, व अंज़लना इलैकल किताब बिलहक़्क़ि मुसद्दिक़न लिमा बैन यदैहि मिनल किताब व मुहैमिनन अलैहि। तर्जुमो आहे, ऐं असां तव्हां ॾांहुं ही किताब नाज़िल कयो आहे, ही हक़ खणी आयो आहे ऐं उन खां अॻु में जेके बि किताब नाज़िल कया विया हुआ तिन जी तस्दीक़ करण वारो ऐं उन्हनि जो मुहाफ़िज़ ऐं निगहबान आहे। क़ुरान मजीद खे अॻी किताबनि लाइ मुहैमिन सॾण जो मतिलबु ही आहे त उन्हनि किताबनि में जेके तालीमात ऐं अक़ीदा पंहिंजी असली हालत में महफ़ूज़ न रही सघिया, उन्हनि खे क़ुरान मजीद पंहिंजे अंदरि नए सिरे सां बयानु करे महफ़ूज़ करे छॾियो आहे। इन्हीअ सबबु करे क़ुरान जी तालीमात ते पूरे भरोसे सां हर ज़माने में अमल करे सघिजे थो, मुतालिक़ रहनुमाई करे थो ऐं उन में इंसानी ज़िंदगीअ जी हक़ीक़त, ख़ैर ऐं शर, हलाल ऐं हराम, इख़लाक़ी तालीमात मतिलबु त ज़िंदगीअ जे हर गोशे मुतालिक़ रहनुमाई मौजूदु आहे। उन में इंसान जी आख़िरत जी ज़िंदगी बाबति बि पूरी ऐं तफ़सीली मालूमात आहे ऐं उन ज़िंदगीअ जी अहमियत खे निहायत मुअसर अंदाज़ में बयानु कयो वियो आहे। क़ुरान मजीद इंसान जे इनफ़रादी ज़िंदगी, उन जी इज्तमाही ऐं समाजी हक़नि ऐं फ़र्ज़नि, उन जे मुआशी ऐं इक़्तिसादी मामलनि बाबति बि बुनियादी हिदायतूं ऐं सियासी ऐं बैनुल अक़वामी मामलनि में इख़लाक़ी रवैयनि मुतालिक़ जामे तालीमात पेश करे थो। मतिलबु त क़ुरान मजीद इंसानी ज़िंदगीअ जे समूरनि गोशनि बाबति ज़रूरी मालूमात ऐं रहनुमाईअ जो हिकु वॾो ख़ज़ानो आहे ऐं उन में इहे सभु ॻाल्हियूं वज़ाहत सां ॿुधायूं वयूं आहिनि, जिन जो ॼाणणु इंसान लाइ ज़रूरी आहे। उन खां सवाइ हक़ मालूम करण लाइ इंसान वटि को बि ॿियो ज़रियो न आहे। हिफ़ाज़त। क़ुरान मजीद अल्लाह ताला तरफ़ां नाज़िल थियल किताब आहे ऐं उन जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो अल्लाह ताला पाण ई खंयो आहे। इरशाद आहे, इन्ना नहनु नज़्ज़लनल ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। तर्जुमो, बेशक ही ज़िक्र असां नाज़िल कयो आहे ऐं असां उन जी हिफ़ाज़त करण वारा आहियूं। इन हिफ़ाज़त जो वाइदो हिन सूरत में बि नज़र अचे थो जो सॼी दुनिया में मौजूदु क़ुरान जे नुस्ख़नि में हिकु लफ़्ज़ या ज़ेर या ज़बर जो बि फ़र्क़ु न आहे।
क़ुरान मजीद हिक ई वक़्त में रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल न थियो, बल्कि तक़रीबन 23 सालनि में थोरो थोरो नाज़िल थींदो रहियो। जीअं ई कुझु आयतूं नाज़िल थींदियूं हुयूं त पाण करीम जिन वहीअ जे कातिबनि खे सॾे लिखाए छॾींदा हुआ ऐं गॾोगॾु पाण उन्हनि खे उहो बि ॿुधाईंदा हुआ त उन्हनि आयतुनि खे कहिड़ी सूरत में कहिड़ियुनि आयतुनि सां गॾु लिखिणो आहे। मस्जिद नबवी में हिकु जॻह मुक़ररु हुई जिते इहे आयतूं लिखी रखियूं वेंदियूं हुयूं ऐं सहाबी सॻोरा उतां उन्हनि खे उतारींदा हुआ ऐं यादि करे वठंदा हुआ। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ख़ासि तौर ते पंजनि निमाज़ुनि में उन जी तिलावत कंदा हुआ ऐं उन्हनि खे सम्झण ऐं उन्हनि ते अमल करण जी भरपूर कोशिश कंदा हुआ। अहिड़ी तरह जीअं जीअं क़ुरान मजीद नाज़िल थींदो रहियो तीअं उहो लिखियो रहियो ऐं यादि थींदो रहियो। हिन कम में न रुगो मर्द पर औरतूं बि शामिल रहियूं। तव्हांजो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ मुबारक में ई केतिरनि ई उम्महातुल मोमिनीन, अहले बैत, सहाबी सॻोरनि, सहाबियाणियुनि सॻोरियुनि क़ुरान मजीद खे पूरो यादि करे छॾियो ऐं हू हुन में कुझु सहाबा सॻोरनि उन खे पूरी तरह लिखी बि छॾियो हो। रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहलत खां पोइ मुसलमाननि जे पहिरें ख़लीफ़े जलीलुल क़द्र सहाबी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लिखायल सभिनी हिस्सनि खे पाण करीम जिन जी ॿुधायल तरतीब मुताबिक़ सीढ़े महफ़ूज़ कराए छॾियो। आयतुनि जी तरतीब ऐं सूरतुनि जा नाला इहे ई आहिनि जेके रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हुकुम मुताबिक़ मुक़ररु कया हुआ। उन खां पोइ हज़रत उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी ख़िलाफ़त वारे दौर में उन्हनि जा कुझु ॿिया नुस्ख़ा तयारु कराए सभिनी परॻणनि ॾांहुं हिकु हिकु नुस्ख़ो ॾियारे मोकिलियो। क़ुरान मजीद में जेको कुझु बयानु थियल आहे उहो यकीनी इल्म ऐं हक़ीक़त जी बुनियाद ते ॿधलु आहे। उन में कंहिं बि शक जी गुंजाइश न आहे। उन में हर ज़माने ऐं हर इलाइक़े जे सभिनी इंसाननि लाइ भरपूर हिदायत ऐं रहनुमाई मौजूदु आहे ऐं इंसान जी दुनिया ऐं आख़िरत जे हक़ीक़ी फलाह ऐं कामयाबीअ जो दारोमदार उन ते अमल करण में आहे। उन करे क़ुरान खे वॾी फ़ज़ीलत हासिलु आहे। जहिड़ी तरह ही कलाम सभिनी कलामनि खां बहितरु आहे, अहिड़ी तरह उहो इंसान बि मिड़नी इंसाननि खां बहितरु आहे जेको पाण बि उन जो इल्मु हासिलु करे ऐं ॿियनि खे बि सेखारे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे त ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहु। तर्जुमो आहे, तव्हां मां बहितरु उहो आहे जंहिं क़ुरान सिखियो ऐं ॿियनि खे सेखारियो। उन करे इंसान खे घुरिजे त क़ुरान शरीफ़ जो इल्मु हासिलु करण लाइ वधि में वधि ध्यानु ॾियूं ऐं उन लाइ हर क़िस्म जी जाखोड़ खां न कीॿायूं। क़ुरान मजीद जी तिलावत करणु वॾे सवाब वारो अमल आहे। उन जे हर हिकु हर्फ़ जी तिलावत करण सां 10 नेकियूं मिलनि थियूं। उन ते अमल करण जे नतीजे में अल्लाह ताला दुनिया ऐं आख़िरत में इज़त ऐं कामरानी अता फ़रमाए थो ऐं उन खे पुठी ॾियण वारा ख़्वार ऐं ख़राब थियनि था। तारीख़ गवाह आहे त मुसलमान जेसिताईं क़ुरान मजीद जी तालीमात ते अमल कंदा रहिया दुनिया ते ग़ालिब रहिया। जॾहिं बि उन्हनि इन्हीअ खां ग़फ़लत कई त इज़त ऐं शान खां महरूम थी विया। उहा ॻाल्हि रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अॻु में ई फ़रमाए छॾी हुई त अल्लाह ताला केतिरनि ई क़ौमुनि खे हिन क़ुरान जे करे मथाऊं कंदो ऐं ॿियनि घणनि क़ौमुनि खे हिन खे छॾे ॾियण सां हेठि किराए छॾींदो। उन करे असांखे घुरिजे त क़ुरान जी तिलावत करियूं, उन खे सम्झूं ऐं उन जी तालीमात ते अमल करण जी कोशिशि करियूं।